उन्हीं ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम सिकंदर ज़ुल्करनैन खे चयो, सिकंदर चे जीउ कि हिकिड़ो पाणी आ जंहिंजो नालो आहे आबे हयात। छा आहे नालो? ॾाढे जो छा आहे नालो? ओ अहिड़ो पाणी आ जो उहो पाणी जेको पीअंदो सो मरंदो कोन, क़यामत ताईं जहिड़ो हूंदो। सिकंदर तुंहिंजी रूह ज़मीन ते बादशाही आहे, जे मूंसां गॾिजी हली त मां पाणी वठी हलां। दिलि चवे थी त तूं उहो पाणी पी। आदिल बादशाह हुआ, नेक बादशाह हुआ, मुसलमान बादशाह हुआ, रूह ज़मीन ते तुंहिंजी हुकूमत आहे, तो जहिड़ो माण्हू भली त ख़ुदा करे हुजे। ऐं इहो हल तोखे पाणी पीआरियां, आबे हयात पाणी पियो हली। ऐं इन पाणी पीअण खां पोइ माण्हू बीमार बि कोन थींदो, सदाईं जवान हूंदो, क़यामत ताईं जहिड़ो हूंदो। सिकंदर ज़ुल्करनैन तैयारी कई, बाबा किथे अचां, केड़े महिल वठी हलंदे, अकेलो अचां या को ॿियो बि वठी अचां? कि पाणी जी खोटी कान्हे, जंहिंजो भाग हूंदो सभु पीअंदा, अकेलो छो थो अचे? भली लश्कर वठी आ, फलाणी जाइ ते अच, उठनि घोड़नि ते अचजां, घोड़ा ॿाहिरि उठ ॿाहिरि छॾींदासीं, बाक़ी घोड़ा पाण अंदर काहे हलंदासीं। अंदर हिकिड़ो गार आ, उन गार में ऊंदा ई आ, पर तव्हां मुंहिंजे पुठियां नज़र ईंदव, मुंहुं मां अख न कढंदो त तव्हांखे सिज खां बि वधीक रोशनी नज़र ईंदी। अचो मुंहिंजे गॾु। वो टाइम मुक़रर थियो, जाइ मुक़रर थी। सिकंदर ज़ुल्करनैन पंहिंजा अमीर वज़ीर वठी उन गार जे दर ते पहुतो। हज़रत ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम टाइम ते आयो। जंहिंमहिल बादशाह खे ॾिठई, बादशाह खे सिकंदर ज़ुल्करनैन चयो त हाणे ॻाल्हि ॿुध, हिन गार में हलंदासीं, पर अंदर तुंहिंजे घोड़नि खे, तुंहिंजे वज़ीरनि जे घोड़नि खे, तुंहिंजे लश्कर वारनि जे घोड़नि खे सुंबनि में पेरनि में के पथरियूं लॻंदियूं, खड़का थींदा। पंहिंजे लश्कर खे चओ त तोबरा भरजो, खुर्जीनूं भरजो, बोरियूं भरजो, खीसा भरजो, पोतियूं लाहे भरियूं ॿधजो। ऐं यादि रखजो, इहा अहिड़ी त शइ अथव जेके खणंदा उन्हनि खे बि अफ़सोस थींदो, जेके न खणंदा उन्हनि खे बि अफ़सोस थींदो। समझो था? जेके खणंदा, ॻाल्हायो ॻाल्हायो, जेके तन खे बि अफ़सोस थींदो, ऐं जेके न खणंदा उन्हनि खे बि अफ़सोस थींदो। हलो अंदर। अंदर जमल दाख़िल थिया। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, सिकंदर ज़ुल्करनैन जी नज़र हज़रत ख्वाजा खिज़र अलैहिस्सलाम में आ। रोशनी उनखे नज़र पई अचे, उन जे पोयां वरी लश्कर ख्वाजा खिज़र जे पोयां। अंदर वाकई मौजूदा घोड़नि जे पेरनि खे उन गार में सुंबन में का शइ लॻे पई, खड़का पिया थियनि। बादशाह जा जेके फर्मा बरदार हा, छा चओ? ॾाढे चो छा? फर्मा बरदार हा। उन्हनि चयो त बादशाह जो हुकुम आ, फर्मा बरदारी करणी आ। अचो त खुर्जीनूं भरियूं, अचो त तोबरा भरियूं, अचो त खीसा भरियूं, अचो त भरियूं ॿधूं। उन बाक़ाइदे उहे पेरनि में जेके शयूं लॻियूं पे ज़मीन तां मेड़े, खुर्जीनूं भरियूं, तोबरा भरियूं, मुजादा उठनि घोड़नि जे मथां लॾे खयूं, तमामु घणो माल खयूं। हिकिड़ा वरी बेफ़रमान हा। छा हुया? बादशाह थियो आहे चरियो। हाणे चयो त पत्थर खणो, इहे छा कंदासीं? अड़े मिड़ई खणी भला थोरड़ा खणो। बादशाह खे चवंदासीं असां बि खया। उन वरी मुठड़ी खणी खणी खीसे में विधी। ॿिया वरी निभागा तरड़ चंडरा हा, उन्हनि कुझु कोन खयो, हथे ख़ाली रहिजी आया। जॾहिं अंदर पहुता, पाणीअ ते पहुता, त सिकंदर ज़ुल्करनैन खे बादशाह चयो ही पाणी आ, पी। चई भला पोइ ॾे ख़बर केतिरो वक़्तु जहिड़ो हूंदुसि? चई क़यामत ताईं। चई भला पोइ? चई क़यामत खां थोरो अॻु में अल्लाह सी चए थो कुल्लु मन अलैहा फान, हर शइ फना थींदी। पोइ सिकंदर तूं बि फना थी वेंदे, एसी ताईं जहिड़ो हूंदे। चई पोइ नेठि फना थियणो आहे त हाणे इहो पाणी छो पीआं? भला पंहिंजे टाइम ते मरां, पाणी कोन थो पीआं। हाणे उतां उहो पाणी ते बीही पोइते मोटियो, पाणी न पीतई, पाणी न पीतई। हिकिड़े आशिक आलिम इन्ही बारे में हिकिड़ी ॻाल्हि कई आहे। चवे थो त ही दस्ताने किस्मत रहा जे सूदज रह बरे कामिल
कि खिजरज आब हैवा तशना मी आरद सिकंदर रा। अल्लाह करे शल किस्मत भली हुजे। चओ आमीन, चओ आमीन, ॾाढे त चओ आमीन, ॾाढे छो तो आमीन चवी। तव्हांजे पाड़े जो वीचारो महेश्वर चवंदो हो न त दुनिया जे कमनि में कभी रीस आहे मगर रीस कंहिंजे नसीबनि सां न आहे। आओ न साईं, दुनिया जे कम में रीस कबी आहे। हिन माड़ी ठाही आहे मां बि ठाहियां, हिन घोड़ो धारियो आहे मां बि धारां, हिन बनी वरिती आहे मां बि बनी वेठां, हिन फलाणी शइ धारी आहे मां बि कयां। इहा दुनिया जे कम में रीस त कबी आहे, पर मुंहिंजा दा नसीब सां रीस कान्हे जंहिंजो ख़ुदा नसीब भलो करे। वो आलिम सगोरो तो चवे त तही दस्तान किस्मत रहा चे सूदज रह बरे कामिल।